फिरोज़ मां के ख़बर ॾींदा आलम ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ म्यूनसिपल कमेटी नौशरो फिरोज़ जो मुलाजिम अब्दुल सत्तार ट्रगर, म्यूनसिपल कमेटी नौशरो फिरोज़ जे चेयरमैन मोहतरम डॉक्टर काशिफ मेमन, म्यूनसिपल ऑफिसर लियाकत अली भट्टी, सैनिटरी इंस्पेक्टर इमरान मेमन, सैनिटरी सुपरवाइज़र मौला बख्श शेख, क्लार्क शिराज शेख, क्लार्क शफ़क़त शेख, हेड क्लार्क साजिद अबड़ो ऐं ॿियनि ख़िलाफ़ बयान ॾींदे चयो त जॾहिं खां मां उन्हनि करप्टे माण्हुनि ख़िलाफ़ सीशन कोर्ट में 22A दाख़िल कई आहे, उन ॾींहं खां वठी ही मुंहिंजे जान ऐं नौकरीअ जे पोयां पइजी विया आहिनि। नौकरी ख़तमु करण जूं धमकियूं ॾियण समेत कूड़नि केसनि जूं धमकियूं ऐं हाणे मूंखे क़त्ल करण जूं धमकियूं डॉक्टर काशिफ मेमन ॾेई रहियो आहे। अब्दुल सत्तार ट्रगर जो चवणु हो त अगरि उन्हनि करप्ट चोरनि मुंहिंजी नौकरी ख़तमु कई त मां पाण खे प्रेस क्लब जे साम्हूं बाहि ॾेई साड़े छॾींदुसि, जंहिंजो ज़िम्मेवार डॉक्टर काशिफ मेमन ऐं संदसि करप्ट मुलाज़िम हूंदा। अब्दुल सत्तार ट्रगर सीशन जज नौशरो फिरोज़, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, सर्किल ऑफिसर एंटी करप्शन IG सिंध गुलाम नबी मेमन, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ के म्यूनसिपल में थियल मेगा करप्शन ख़िलाफ़ इंक्वायरी कराए मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कदम खयो वञे। अॼु मां सगोई कोर्ट में मुंहिंजी दावा दाख़िल कई आहे, ठीकु आहे। ऐं चेयरमैन साहिबु ऐं ॿियनि बि मूंखे माना घुराए बेस्तो कयो, ठीकु आहे। इमरान मेमन, मौला बख्श जेको आहे सुपरवाइज़र सैनिटरी मथां, ठीकु आहे, शिराज शेख जा ॿिया 8 जेके बि आहिनि धमकी था ॾियनि त सर्विस बुक ते मिलाईंदासीं ऐं तुंहिंजी नौकरी ख़तमु कंदासीं। चेयरमैन साहिबु ऐं लियाकत भट्टी ऐं जेको आहे शिराज शेख, ठीकु आहे, नालो इमरान मेमन, ठीकु आहे, ऐं मौला बख्श जेको आहे सुपरवाइज़र सैनिटरी मथां, उहो बि हुकूमत हलाए ऐं दावा थो ॾिए माना वाक़ा ते त मथां तुंहिंजी असां नौकरी विञाईंदासीं, ठीकु आहे। सॼी कोर्ट खे मूं अपील कई आहे त मां दावा दाख़िल कई आहे सघनि इहे FIR कटींदा ऐं माना मूंखे क़त्ल करणु चाहिनि था। इन जे करे महिरबानी करे त सॼी कोर्ट खे अपील थो कयां त मां मूंखे कीअं माना DIG लेटर ॾिनो वञे ऐं